की सरदार अली गोहर खान महर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूंखे सम्झ नथी अचे त सुभाणे वारे कट खे रोकण लाइ 3 ज़िलनि जी पुलिस खे छो घुरायो वियो आहे। सुभाणे बिरादरी जो हिकु पुरअमन मेड़ाको आहे। ॿियो त कुझु न आहे। जमहूरी हुकूमत खे त घटि में घटि ईअं न करणु घुरिजे। हा, असीं बिरादरी खे दावत ॾिनी आहे। मूंखे उमेद आहे त तवक़ा खां वधीक माण्हू शिरकत कंदा। सुभाणे वारे कट में बिरादरियुनि जे मसइलनि खे हल लाइ ॻाल्हियूं थींदियूं। ही को PTI जो जलसो न आहे जो कट खे सियासी सम्झियो वञे। जेकॾहिं कंहिं सरदार खे पुलिस जी ज़रूरत हुजे त पोइ वाज़े आहे त हुन छा कयो आहे। सरदार अली गोहर खान महर वधीक चयो त 144 कलम लागू अञा ताईं नाहे लॻायो वियो, पर कट खे नाकाम करण जी कोशिश कई पई वञे। सिंध हुकूमत अलाए कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थी त असीं बिरादरीअ खे घुराए बि नथा सघूं। जेकॾहिं ज़रूरत पई त वफ़ाक़ खां मदद वरिती वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।